अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिलहक़ बशीरन व नज़ीरा। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमन युशाक़िक़िर रसूल मिन बअद मा तबय्यन लहुल हुदा व यत्तबि' गैर सबीलिल मुअ्मिनीन नुवल्लिहि मा तवल्ला व नुस्लिहि जहन्नम व साअत मसीरा। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। निहायती वाजिबुल एहतराम मशाइख़ उज़्ज़ाम उलमाए किराम आई मुझा प्यारा मुसलमान भाइरो अवामे अहले सुन्नत अवाजे खिदमत गिरामी में ही फ़कीर हाज़िरा मूं तवाजे आडो कुरान पाक जी हिकायत करीमा तिलावत करण जो शरफ हासिल कयो आ जंहिंजो मफ़हूम हिन तरह आहे। अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालू इरशाद फरमायो त जेको भी शख्स हिदायत जे ज़ाहिर थियण खां पोइ अल्लाह जे रसूल जी मुखालफत कंदो, हिकड़ी ॻाल्हि, ॿी ॻाल्हि मोमिनन जे रस्ते खे छॾे ॿियो रस्तो अख्तियार कंदो, उन जे वास्ते अल्लाह ताला हिकड़ी सज़ा मुकर्रर फरमाई आ। नुवल्लिही मा तवल्ला, अल्लाह सी फरमाए थो हू जाॾे फिरे थो भली फिरे असीं उनखे ओॾे फेराईंदासूं, पर उन जे लाइ अल्लाह ताला वटां सज़ा भी मुकर्रर आ। व नुस्लिही जहन्नम व साअत मसीरा, उन शख्स खे जहन्नम में पहुंचाईंदासूं जेका तमाम फिरण जी ख़राब जाइ आ, जिथे मोटी ईंदो उहा तमाम इंतिहाई ख़राब जाइ हूंदी जिथे उनखे मोटायो वेंदो। ओ कहिड़ो शख्स जेको हिदायत जे ज़ाहिर थियण खां पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुखालफत करे ऐं मोमिनन जो रस्तो फिटो करे ॿियो रस्तो अख्तियार करे। ये ॿ ॻाल्हियूं क़ाबिल गौर आहिनि
हर माण्हू दावा करे थो त मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुखालिफ कीअं आहियां, मां न आहियां। ऐं मूंखे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो तरीक़ो उन वारी शरीयत बस मूं वटि आहे। पर अल्लाह तबारक व तआला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुखालफत करण वारनि सां गॾु ॿी बि हिकिड़ी अलामत ऐं निशानी ज़रूरी बयान फरमाई, जेका आम सम्झ में अचण जहिड़ी आहे ऐं हक़ ऐं नाहक जे सुञाणप जी कसवटी बि आहे। उहा आहे मोमिननि जो रस्तो ॾिसणो आहे त कंहिं वटि आहे। जंहिं वटि मोमिननि जो रस्तो हूंदो यकीनन उहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुखालिफ न समझो वेंदो, बल्कि नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो मुवाफ़िक़ समझो वेंदो। पर जंहिं माण्हू वटि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ग़ुलामनि मोमिननि जो रस्तो नाहे ऐं मोमिननि जे रस्ते खे फिटो करे ॿियो रस्तो अख्तियार करे थो, पोइ भली हज़ार दफ़ा दावाऊं करे त मां रसूलुल्लाह जे पाक सुन्नत ते या पाक तरीक़े ते आहियां, उन जी इहा दावा कॾहिं बि क़बूल कान कई वेंदी। इन जे बारे में आउं तव्हांजे लाइ हिकिड़ी हदीस पाक अर्ज़ कयां, जेका आम उलमा किराम तव्हांजे आॾो बयान बि कंदा आहिनि ऐं उन जो मफ़हूम इहो ई आहे। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त यहूदी 71 फ़िरका थिया, नसारा 72 फ़िरका बणिया, पर मुंहिंजे उम्मत में 73 फ़िरका थींदा। सहाबन किरामन पुछोसीं उन्हनि जो नतीजो कहिड़ो आहे? पाण फरमायूं 73 फ़िरकनि मां 72 फ़िरका जहन्नमी आहिनि ऐं हिकिड़ी जमात हूंदी जेका जन्नती आहे। सहाबा किराम पुछो या रसूल अल्लाह, उन जी निशानदी ही कई वञे। 72 माण्हुनि जूं 72 निशानियूं हूंदियूं, उहे असांखे यादि कोन बीहंदियूं। पहिरें माण्हू जी कहिड़ी निशानी, ॿिए फ़िरके जी कहिड़ी निशानी, टे फ़िरके जी कहिड़ी निशानी, 72 फ़िरका 72 निशानियूं यादि कोन बीहंदियूं। ॻाल्हि अहिड़ी फरमायो हुज़ूर करीम अलैहिस्सलाम फरमायो, बसि हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां थो त हक़ वारी उहा जमात हूंदी जंहिं तरीक़े ते तव्हां अॼु मूंखे ऐं मुंहिंजे सहाबा किराम खे ॾिसो था, बसि इहा हक़ वारी जमात आहे। अना अलैहि व अस्हाबी, जंहिंते आऊं आहियां ऐं मुंहिंजा सहाबी सगोरा आहिनि, इहो ई तरीक़ो हक़ वारो आहे। ऐं क़ुरान पाक बि जेको फरमायो त मोमिननि जो रस्तो फिटो करे ॿियो रस्तो इख्तियार कंदो, इन मज़ा बि मुराद मोमिननि जे रस्ते मां मुराद बि इहो अल्लाह पाक जे हबीब जे पाक सहाबा किराम वारो रस्तो आहे। जंहिं तरीक़े खे सहाबा खां बाद में ताबईन, उन खां पोइ तबअ ताबईन, उन खां पोइ तबअ ताबईन ऐं उन खां पोइ औलियाए कामिलीन, हत्ता कि क़यामत ताईं अल्लाह जा कामिल वली उन ते कारबंद रहंदा ऐं औलिया अल्लाह वारो तरीक़ो ई हक़ ऐं सच वारो तरीक़ो आहे। ईअं सम्झो त औलिया वारो तरीक़ो सहाबा वारो रसूलुल्लाह वारो तरीक़ो आहे। ऐं सुन्नत जमात जा भाउरो, अव्हां जा तमामु घणा माण्हू मुखालिफ़ आहिनि, मुख़्तलिफ़ फ़िरका, मुख़्तलिफ़ जमातूं, पर असांजे वास्ते जेको ख़तरो आहे ऐं ख़तरनाक खां ख़तरनाक जेके शयूं असांजे लाइ टे माण्हू आहिनि। अवां तवज्जो सां उन्हनि जे लाइ 2 मिंटनि में मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। सभ खां पहिरियां असांजे वास्ते ख़तरनाक उहा जमात आहे जंहिंजे लाइ मदीने वारे रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दुआ ई कान घुरी। खुदा जे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम दुश्मनन खे भी माफ़ फरमायो आहे। मक्के वारे दिहाड़े, फतह मक्के वारे दिहाड़े, जॾहिं मक्के वारा दुश्मन ॾकी रहिया हुआ ऐं हुननि खे उहे पंहिंजा कीता यादि पे आया त अॼु हुज़ूर जंहिंखे असां हिन शहर मथां रात जे टाइम ते बेकसी जी हालत मां शहर खां ॿाहिरि कढी छॾियो हो,
अज वो 10,000 फहाबा किराम जे जमा सा फातिहाना अंदाज में शहनशाह बणजी आयो आ। स्याह सफेद जो मालिका 10,000 तलवारूं उन सां गॾु हन। अॼु जीअं बि चवंदो तीअं थींदो। महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम उन सभिनि खे गॾु करे फरमायो अॼु तव्हांखे मुंहुं में कहिड़ी उम्मीद आहे? उन्हनि जवाब ॾिनो अॼु असांखे मुंहिंजा हबीब तव्हां में उहा उम्मीद आहे जेका यूसुफ अलैहिस्सलाम में पंहिंजे भाइरनि खे उम्मीद हुई। हुजूर करीम अलैहिस्सलाम इजाज़त फरमाए ला तसरीब अलैकुमुल यौम व अंतुम मुतलका। अज मां मोहम्मद करीम तव्हांखे मयार बि कोन थो ॾियां, वञो तव्हां सभु आज़ाद आहियो। एॾी रहमत ऐं शफ़क़त वारो हबीब जो दुश्मन खे मयार बि लॻे, पर जॾहिं महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे आॾो हिकिड़ो यमनी मुस्लमान पंहिंजे वतन जे लाइ दुआ जे वास्ते अर्ज़ करे या रसूल अल्लाह असांजे ॻोठ जे लाइ दुआ फरमायो, पाण करीम अलैहिस्सलाम यमन ऐं शाम जे लाइ दुआ फरमाइनि था अल्लाहुम्मा बारिक लना फी यमनना अल्लाहुम्मा बारिक लना फी शामना। मौला असांजे यमन वारनि खे ऐं शाम वारनि खे बरकतूं ऐं रहमतूं नसीब फरमा। उन्ही महफ़िल में इत्तिफ़ाक़ सां हिकिड़ो शख़्स हो, उहो सुठो माण्हू हूंदो, हुज़ूर जे सहाबा में ई हुयो, पर बदकिस्मती सां हुयो नजद जे इलाइक़े जो। उनखे ख़्याल थियो त मां बि पंहिंजे ॻोठ जे लाइ दुआ घुरायां। हुज़ूर खे अर्ज़ कई बिला असांजे नजद जे लाइ बि दुआ घुरो। रहमत वारे नबी वरी पंहिंजे दुआ जा लफ़्ज़ दोहराया ऐं मुंहिंजा अल्लाह शाम ऐं यमन वारनि खे बरकत ॾे। उनखे 4 टका ख़्याल थियो, मूं अर्ज़ कयो पर मुंहिंजो अर्ज़ क़बूल कोन थियो। ऐं हिन शख़्स जे लाइ पाण 2 दफ़ा दुआ फरमाए चुका आहिनि। वरी हुन ॿीहर अर्ज़ कयो, सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिए दफ़े अर्ज़ करण ते बि ईअं ई फरमायो या अल्लाह शाम ऐं यमन वारनि खे बरकत ॾे। उनजे दिलि में वधीक बार थियो, छा सबब आहे रहमत वारो नबी असांजे ॻोठ लाइ दुआ नथो फरमाए? अर्ज़ के क़िबला मूं नजद जे लाइ अर्ज़ कयो आहे। पाण फरमाइनि था हुनालिक ज़लाज़ल वल फितन व मिनहा यतलउ कर्नु शैतान। मां मोहम्मद करीम पंहिंजे ग़ैब दान अखियुनि सां ॾिसी रहियो आहियां। मूंखे अल्लाह पाक ग़ैब जो इल्म अता फरमायो आहे। उहो वक़्तु अचण वारो आहे जो इन नजद जे इलाइक़े मां हिकिड़ी अहिड़ी जमात पैदा थींदी जंहिंखे शैतानी जमात चयो वञे, जेका मुंहिंजे दीन में तफ़रक़ो विझंदी, मुस्लमाननि खे टुकड़ा टुकड़ा करे छॾींदी। मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन भागी जमात ऐं निभागे ॻोठ जे लाइ दुआ घुरण जे लाइ आमादो न आहियां। कुर्बान वञा उन रहमत वारे नबी तां। 1200 साल गुज़रिया, उहा ख़ुदा जे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी दुआ जो असर ऐं जेका पेशीनगोई पाण फरमाई हुयऊं या ग़ैब जी ख़बर ॾिनी हुयऊं, उहा ज़ाहिर थी इब्ने अब्दुल वहाब नजदी जी सूरत में। ओ ख़बीसुन नफ्स माण्हू पैदा थियो जंहिं मआज़ल्लाह सुम्मा मआज़ल्लाह मुंहिंजा दोस्तो उम्मत जे अंदरि हिकिड़ो अहिड़ो फ़िरक़ो पैदा कयो जेके बज़ाहिर पाण खे सॾाइनि सुन्नी था ऐं चवनि था असां सुन्नी आहियूं, अहले सुन्नत बि चवराइनि था पिया, पर हुननि जो तरीक़ो समूरे जो समूरो मोमिननि वारे तरीक़े ऐं सहाबा वारे तरीक़े खां बिल्कुलु बरख़िलाफ़ आहे। हिकिड़ी तव्हांखे अर्ज़ कयां ॻाल्हि, इत्तिफ़ाक़ सां मदीनतुर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में हिकिड़ो नजदी हो, असां सां हिकिड़े होटल में गॾु रहंदो हो। उन सां ॻाल्हि ॿोल थी, मूं हुनखे इहा हदीस पाक अर्ज़ कई, अदा तूं केतिरो फ़ख्र सां चवीं असां हक़ ते आहियूं। हुज़ूर करीम त नजद वारनि जे लाइ दुआ ई कान घुरी आहे। हे अल्लाह जे वलीअ जो शहर आहे, हे मुहम्मदी जमात वारा तव्हां वेठा आहियो। उन जेके लफ़्ज़ चया उन जो मूंखे अञा ताईं ॾुख आहे। मूं चयो मूं हिन ख़बीस सां छो ॻाल्हायो? मूंखे चई त नबी करीम नजद जे लाइ दुआ कान घुरी। मूं चयो न, नजदनि जे लाइ दुआ कान घुरियऊं। मूं चयो न, बुखारी शरीफ़ पढ़, मुस्लिम शरीफ़ पढ़, कोन घुरियऊं। उन जवाब में जो जे असांजे लाइ दुआ न घुरई त वरी असांखे कहिड़ो थो वणे? माज़अल्लाह माज़अल्लाह सुम्मा माज़अल्लाह।
माना जेकॾहिं नबी करीम असांजे लाइ दुआ न घुरी आहे, असांखे दिल में बि उन जे लाइ मोहब्बत कान्हे का। माअज़ल्लाह सुम्मा माअज़ल्लाह, अल्लाह तबारक व तआला अहिड़े अक़ीदे अहिड़े ईमान खां बचाए। मुंहिंजा दोस्त, सभ खां अव्वल अवां अहले सुन्नत वल जमात जे लाइ ख़तरनाक खां ख़तरनाक इहा जमात आहे जेका नजदी बेअदब गुस्ताख, जंहिंखे तव्हां वहाबी चओ, देवबंदी चओ, अहले हदीस चओ, गैर मुक़ल्लिद चओ, इहे सभई मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हिकिड़े ई वण जूं टारियूं आहिनि। थोरो हिननि जो हिकिड़ो आहे, मुख़्तलिफ़ हिननि जा ॾार आहिनि, पाड़ हिननि जी हिकिड़ी आहे, अक़ीदो हिननि जो हिकिड़ो आहे, जेके अहले सुन्नत वल जमात खे ख़तम करण जे पुठियां आहिनि। पर यादि रखो, अहले सुन्नत वल जमात खे इहे ख़तम करे कोन सघंदा। हक़ जी ॿेड़ी लुॾंदी ज़रूर आहे पर बुॾंदी कान्हे। ए मोहम्मद करीम जी ज़ात जे उम्मत जो बेड़ो आहे, जंहिंजो बेड़े हलाइण वारो ख़ुदि रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात। या रसूल अल्लाह, आप दम दस्तगी रहमत जिंदाबाद। अज़ीज़ाने गिरामी, इहा ख़तरनाक खां ख़तरनाक तव्हां असांजे लाइ जमात आहे। इन्हीअ खे तव्हां सुञाणो। हमेशा हमेशा असांजे उलमा किराम, असांजे मशाइख़ उज़ाम हर जगह ते तव्हांखे इन्हनि जे अक़ाइद खां ऐं इन जे नज़रियनि खां आगाह करण जी कोशिश कई आहे। तक़रीर जे मैदान में, तहरीर जे मैदान में हुननि जा अक़ीदा बयान करे ॿुधाया वेंदा आहिनि। इन्हीअ जे लाइ, इन्हीअ जे वास्ते त जीअं तव्हां उन खां पाण खे बचाए सघो, ख़ुदा खां दुआ है अल्लाह ताला तव्हांखे असांखे उन्हनि खां बचाइण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। पहिरीं इहा जमात आहे जेका तव्हां असांजे लाइ ख़तरनाक आहे। उन खां बाद में अहले सुन्नत जमात जे ख़िलाफ़ ॿी जमात आहे जंहिंखे तव्हां सां राफ़ज़ी चवंदा आहियो। राफ़ज़ी शिया इंतिहाई ख़तरनाक जमात आहे। इन्हनि वटि हिकिड़ो अहिड़ो हथियार आहे, बज़ाहिर उन हथियार जे ज़रिए माण्हुनि खे पाण ॾे मुतवज्जह कंदा आहिनि। ऐं पोइ के वीचारा माण्हू जिनखे सम्झ न हूंदी आहे, हूंदा सुन्नी आहिनि, हूंदा आशिक़ आहिनि, हूंदा मुहबत वारा आहिनि, बेअदब कोन हूंदा आहिनि, पर हुन मुहबत जे ग़लबे मां हुन खां फ़ाइदो वठंदा आहिनि। हू अहले बैत अतहार जे मुहबत जी दावा कंदा आहिनि। पोइ कॾहिं कॾहिं असांजा माण्हू वरी चवंदा आहिनि, यार कहिड़ा बि आहिनि, कुझु बि आहिनि, पर वीचारनि खे अहल बैत सां ॾाढी मुहबत आहे। पोइ उन मुहबत जे ज़ाहिरी बज़ाहिरी उन मोहब्बत जे दावा में तव्हांखे फासाए, छो त मुस्लमान खे फितरती तौर रसूलुल्लाह सां ऐं आले रसूल सां मोहब्बत आहे। ऐं मुस्लमान खे हुजणु खपे, मुंहिंजो त ईमान आहे जंहिंजे दिलि में आले रसूल ऐं रसूलुल्लाह जी मोहब्बत न आहे, मुस्लमान ई कोन्हे को। पर पोइ हू तव्हांखे मोहब्बत अहले बैत जे रंग में अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं कूड़ियूं ॿुधाईंदा आहिनि। ख़ास तौर सां अव्हांखे इहे चवंदा आहिनि त अबू बकर उमर ऐं उस्मान, अबू बकर उमर उस्मान इहे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे अहल बैत सां प्यार कोन कंदा हुआ, मोहब्बत कोन कंदा हुआ। उन्हनि जो हक़ बि गसब करे विया, उन्हनि जो हक़ बि खाई विया। कॾहिं ॻाल्हि कंदा त कुर्सी खसे विया, कॾहिं ॻाल्हि कंदा त सही हुननि खां बाग़ खसे विया, कॾहिं कहिड़ी ॻाल्हि त कॾहिं कहिड़ी ॻाल्हि। मुसलमान मोहब्बत जे अंदाज़ में सहाबा किराम खां बदज़ल थींदो रहंदो आहे। ऐं हू तव्हांखे ग़लति ॻाल्हियूं ॿुधाए, ग़लति अक़ीदा ॿुधाए, अव्हांखे इस्लाम खां, सहाबा खां, नबी पाक जे दीन खां परे करण जी कोशिश कंदा आहिनि। तंहिंजे करे जेकॾहिं उन्हनि जा अक़ीदा बयान कया वञनि, ऐं मां उलमा किराम जी हेतिरी जमात मौजूद आहे, हिते अॼु मां हर हिकु अक़ीदो बयान कोन थो करे सघां, पर मां उलमा खे अपील ज़रूर कंदुसि त पंहिंजे ख़ुतबनि में, पंहिंजे जुम्मनि में, पंहिंजे ईदुनि में, पंहिंजे मवाइज़ में जिथे बि को मौक़ो मिले इन जमात जे अक़ाइद खां मुस्लमान खे वाक़िफ़ कनि ऐं ॿुधाइनि त इहे अहल बैत जी मुहबत जी ख़ाली दावा कंदा आहिनि। हक़ीक़त में जेकॾहिं अहल बैत जो हुबदार आहे त सुन्नी मुसलमान आहे। अहले सुन्नत व जमात पंहिंजे नमाज़ुनि में जेसीं ताईं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे
अहले बैत अतहार ऐं नबी करीम ते दुरूद नाहे पढ़ंदो असांजो ईमान आहे उहा असांजी नमाज़ ई अधूरी हूंदी आहे। अत्तहियात खां बाद में नबी ऐं आले नबी ते असीं दुरूद पढ़ंदा आहियूं ऐं इहो दुरूद पढ़ण असांजे लाइ सबूत ऐं निशानी आहे, असांजे ईमान जी अलामत आहे। पर हुननि जा जेके ख़तरनाक अक़ीदा आहिनि महबूब जे सहाबा किराम जे बारे में जिन खे अल्लाह पाक क़ुरान करीम में साराहियो आहे। रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात उन्हनि जे लाइ फरमायो आहे मां हुन खां राज़ी आहियां हू मूंखां राज़ी आहे। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात उनखे अतका तमाम वॾो मुत्तक़ी ऐं परहेज़गार सॼो आहे। रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात उन्हनि जे लाइ फरमायो अल्लज़ीना आमनू व हाजरू व जाहदू फी सबीलिल्लाह बिअमवालिहिम व अनफुसिहिम आज़म दरजतन इंदल्लाह व उलाइका हुमुल फाइज़ून। उहे मुंहिंजे हबीब जा सहाबी जन मुस्तफ़ा ते ईमान आंदो हुज़ूर करीम सां गॾिजी जिहाद कयूं, माल भी ख़र्च कयूं, जान भी ख़र्च कयूं। खुदा ताला फरमाए थो आज़म दरजतन इंदल्लाह, उन्हनि जो दर्जो अल्लाह पाक वटि तमाम वॾो। हालांकि खुदा पाण सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल अज़ीम जो मालिक आहे, पर उहो पाण फरमाए थो आज़म दरजतन इंदल्लाह, उन महबूब जे गुलामनि जो मां अल्लाह पाक वटि तमाम वॾो दर्जो आहे। ऐं अॻिते अल्लाह ताला फरमाए थो उलाइका हुमुल फाइज़ून, इहा कामयाब जमात आहे। हाणे जंहिंजी अल्लाह से सदाकत बयान करे, सच्चाई बयान करे, आज़म दर्जन वारो चवे, अल्लाह ताला हुनखे दुनिया ऐं आख़िरत में चवे तो हू मूंखां राज़ी मां हुनखां राज़ी। ऐं हिकिड़ो माण्हू तव्हांखे न क़ुरान न हदीस ईअं किस्सा कहाणियूं कूड़ा ॻाल्हियूं ॿुधाए अव्हांखे नऊज़ बिल्लाह महबूब करीम जे सहाबा खे नऊज़ बिल्लाह महबूब जे बचड़नि अहल बैतनि ऐं सहाबा जो दुश्मन साबित करे अव्हां हुनखे चई सघो था तुंहिंजी दावा लख दफ़ा कूड़ी आहे, असीं तुंहिंजी दावा खे कोन मञीदासूं, असीं उहा ॻाल्हि मञीदासूं जेका अल्लाह जे क़ुरान ॿुधाई आहे। अल्लाह जो क़ुरान चवे थो त मुस्तफ़ा जे सहाबा जो अल्लाह पाक वटि वॾो शान आहे। पर उन सां गॾु क़ुरान पाक ईअं बि चए थो त मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहू अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम। मुहम्मद करीम अल्लाह जो रसूल आहे, पर वल्लज़ीना मअहू जेके नबी पाक सां गॾु आहिनि। अल्हम्दुलिल्लाह तव्हां सुन्नी मुसलमान समझी सघो था गॾु आहिनि जेके मुंहिंजे हबीब जी ज़िंदगी में त गॾु हा, पर आलम बरज़ख में रोज़े रसूल में गुंबद ख़ज़रा में भी मुस्तफ़ा सां गॾु आहे। अवां सभिनि जे दिल में मोहब्बत आहे सोणे कलंदर शहबाज़ जी, ज़ोर सां चओ। जेकॾहिं कंहिं असां जहिड़े मिस्कीन ग़रीब खे कलंदर शहबाज़ जे पेरां धीअ में जाइ मिली पवे, चओ सुभान अल्लाह। संदन रोज़े जे छांव में किथे कुंडड़ी में जाइ मिली पवे, अवां छा चवंदो? चवंदो त वाह जो हिन जा भाग थिया जो बुढ़ीअ जा बीणा थी विया, हुयो त कुझु बि कोन पर सोने कलंदर जे पाड़े में सुतो पियो आहे। पर खुदा जो कसम आहे बराबर कलंदर साईं जो रोज़ो शानदार आहे, पर रसूलुल्लाह जे ज़ात बाबरकात जे रोज़े तां कलंदर जहिड़े रोज़नि जहिड़ा करोड़ रोज़ा कुर्बान करे छॾिया। उन्हीं महबूब जे रोज़े शरीफ में उन्हीं हबीब करीम सां गॾु सुता पिया आहिनि जो क़ुरान चवे तव्हांखे उथारियो वेंदो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, इन मां मालूम थियो त अबू बकर उमर जेके मुस्तफ़ा सां गॾु सुता पिया आहिनि, यकीनन क़ुरान जे फ़ैसिले मुताबिक़ उन जे जिस्म वारी मिटी बि रसूलुल्लाह जे रोज़े मां खई वई आहे। ऐं उहो महबूब जो रोज़ो जंहिं तां सॼो जहान कुर्बान करे छॾिया। उन्हनि जे बारे में जेके अल्लाह ताला फरमाए वल्लज़ीना मअहू महबूब सां गॾु आहिनि अशिद्दाउ अलल कुफ़ार, काफ़रनि ते सख़्त पर रुहमाउ बैनहुम, पंहिंजा पाण में खीर ऐं खंड, पाण में इंतिहाई रहीम ऐं मेहरबान। अल्लाह चवे त विढ़ल कोन हा, हिकिड़ो मवाली तोखे चयो त विढ़ा हा। अल्लाह जो क़ुरान चवे पाण में ठहियल हा, हिकिड़ो बेदीन बेनमाज़ी उहो तोखे जाहिल चवे त पाण में दुश्मनी कंदा हा, तो उन्हीअ जी ॻाल्हि खे दीवार ते उछले हण, उनखे चओ तूं 1000 दफ़ा कूड़ो आहे। अल्लाह जो क़ुरान सचो आहे, मुहम्मद करीम जा सहाबी पंहिंजा पाण में खीर ऐं खंड हा। महबूब करीम जे विसाल शरीफ़ खां सिर्फ़ छॾहाड़ा बाद में
हिकिड़ो किताब आहे मनासिक जे मौज़ू ते अल बहरुल अमीक जे नाले सां 7वीं सदी जे वॾे हिकिड़े जय्यद आलिम हनफी आलिम जो लिखियल आहे। उहो हवालो पेश करे थो त महबूब करीम जे विसाल मुबारक खां 6 ॾींहनि खां पोइ सैयदना अबू बकर पंहिंजे घरां निकिता त मां महबूब जे रोज़े शरीफ़ ते हाज़िरी ॾियां। हज़रत सिद्दीक़ अकबर जल्द कदम हलियो इन्ही साॻे इरादे सां त मां बि नबी करीम जे रोज़े ते हाज़िरी ॾियां। हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु उहे बि निकिता। अॻ में हज़रत अबू बकर निकितो आहे, पुठियां हज़रत अली थो अचे। हज़रत अली खे महसूस थियो त मुंहिंजे पुठियां को अचे थो। हज़रत अबू बकर पोइते निहारियो त पुठियां हज़रत अली मुर्तज़ा शेरे ख़ुदा हुयो। बहरुल अमीक वारो बुजुर्ग लिखे थो त हज़रत अबू बकर सिद्दीक़ बीही रहियो। बीही हज़रत अली मुर्तज़ा खे सलाम कई ऐं सलाम करे अर्ज़ करण लॻो, ऐं प्यारा अली मां हबीब जे रोज़े शरीफ़ ते वञा थो, अवां बि शायदि इहो इरादो कयो आहे। हज़रत अली फरमाया हा मुंहिंजो बि इहो इरादो आहे। हज़रत सिद्दीक़ अकबर चवे थो त मुंहिंजी ख़्वाहिश आहे तव्हां अॻियां हलो त मां तव्हांजे पोयां हलां। सुन्नी सुभान अल्लाह त कान कई। ए सिद्दीक़ जी मोहब्बत ॾिस। हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह तआला अन्हु अली मुर्तज़ा के फरमान था, अर्ज़ कल था तव्हां अॻ में थियो। हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइन था तव्हांजी महिरबानी अवां मूंखे अॻ में कयो था, इन्ही जे करे जो मां रसूलुल्लाह जो न्याणो बि आहियां, रसूलुल्लाह जो सौट बि आहियां, रसूलुल्लाह जे अहले बैत में बि आहियां। अवां मुंहिंजो क़दर करे मूंखे चओ था अॻ में हल, पर मां बि अबू बकर अखियुनि वारो आहियां। मूं हिन पंहिंजे अखियुनि सां ॾिठो, मूं हिन पंहिंजे कननि सां ॿुधो। आख़िरी टाइम ते बिलाल अर्ज़ करण आयो या रसूलल्लाह निमाज़ जो टाइम थी वियो आहे, निमाज़ केरु पढ़ाए? त मुंहिंजे आका ॿिन्ही जहाननि जे सरदार फरमायो पिए मां अली बि मौजूद हुयुसि, गैर हाज़िर कोन हुयुसि, बीमार बि कोन हुयुसि, चङो भलो बि हुयुसि, पर मूं पाण रसूलुल्लाह खां ॿुधो फरमान पिया मुरू अबा बकर, अबू बकर खे चओ त मुस्लमान खे निमाज़ पढ़ाए। सिद्दीक़ मुस्तफ़ा जी ज़ात जंहिं जवान खे पंहिंजे ज़िंदगी में मुसल्ले ते बीहारे असां सभिनी सहाबनि खे पोयां निमाज़ पढ़ण जो हुकुम करे, अली खे हक़ नाहे जो मां उन जे अॻियां हलां, अॻ में तूं हल त तुंहिंजे पुठियां मां हलण जे लाइ तयार आहियां। या रसूल अल्लाह हक़ चारिया लम्द सगीर अहमद। अज़ीज़ाने गिरामी, अज़ीज़ाने गिरामी, हाणे हू चवे तूं अॻ में हल, हू चवे तूं अॻ में हल। सिद्दीक़ फरमाए तव्हां अॻ में हलो, अली मुर्तज़ा फरमाए तव्हां अॻ में हलो। इन्ही जो हल ॿियो केरु बि कोन हो। ॿिन्ही पंहिंजा पाण में हथ मिलाया, हथ मिलाए ॿई गॾिजी रसूलुल्लाह जे रोज़े में हाज़िर थिया। इन मां अंदाज़ो कयो त मोहब्बत केतिरी ही सहाबा किराम खे। तंहिंजे करे इहा ॿी जमात आहे जेका तव्हांखे असांखे वेढ़ाइण चाहे थी ऐं तव्हांजे दिलि मां सहाबा जी बलक, दीन जी बलक, इस्लाम जी मोहब्बत खसण चाहे थो। मुंहिंजा दोस्तो इमाम शाफ़ई खां कंहिं माण्हू पुछो आहे, इमाम शाफ़ई ॾे ख़बर ही जेके सहाबा किराम खे घटि वधि ॻाल्हाइनि था उन्हीअ जे बारे में तव्हां कहिड़ी फतवा था ॾियो? इमाम शाफ़ई अहिड़ी ॻाल्हि कई आहे, अहिड़ी ॻाल्हि कई आहे जेका सोनहरी हुरूफ सां लिखण जहिड़ी आहे। इमाम शाफ़ई रहमतुल्लाह अलैह फरमायो रसूलुल्लाह जेको दीन आंदो, तौहीद आंदो, रिसालत आंदो, नमाज, हज, ज़कात, रोज़ा, मुकम्मिल दीन इस्लाम, जंहिंजे लाइ अल्लाह ताला फरमायो अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना। इहो अल्लाह जे हबीब जेको दीन आंदो, यादि रखो इन्ही दीन जा शाहिद मुस्तफा जा सहाबी आहिनि। केरु सुन्नी हो तो आप चओ केरु शाहिद आहिनि, ज़ोर सां चओ केरु शाहिद आहिनि दीन जा?
अल्लाह जे कुरान में अल्लाह जे हबीब पांजे हदीसों में जेको दीन आंदो उन जो कहते आडो पेश कयो ओए सहाबा हा। इमाम शाफी रहमतुल्लाह अलैहि फरमाए थो मां इन राफिज़न जे ला शीयन जे ला कुछ कोन थो चवां, बस एतिरो चवां थो त इहे चाहिनि था इन्हनि जी मर्ज़ी आ त जेके दीन जा शाहिद आहिनि इन शाहिदनि खे कूड़ो कयो त दीन कूड़ो थी वेंदो। पर इमाम शाफी फरमाए थो त मोहम्मद जो दीन भी सच्चो आ, दीन जा शाहिद भी सच्चा आहिनि। ये पंहिंजा नथा पत्थरनि सां हणी भञी छॾींदा, टुकर करे छॾींदा, पर ये कामयाब कोन थींदा इंशाअल्लाह ताला। अल्लाह जेको वाइदो फरमायो आहे सो ख़ुदा पाक पंहिंजे दीन खे कामिल फरमाए छॾींदो। इहा ख़तरनाक जमात आहे तव्हांजे लाइ, असांजे लाइ, इन खां बि बचो। टी जमात आख़िर में माज़रत सार्ज़ कयां, सुन्नी सुन्नी बाबा मां सुन्नी आहियां, बाबा मां वहाबी कोन आहियां, मां शियो कोन आहियां, सहाबा किराम खे मञींदो आहियां। पर मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो जेको हज़रत इमाम आज़म अबू हनीफा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो मसलक आहे, इमाम शाफ़ी जो मसलक आहे, इमाम मालिक जो मसलक आहे, इमाम अहमद बिन हंबल जो मसलक आहे, इमाम गज़ाली जो मसलक आहे, इमाम जलालुद्दीन सुयूती जो मसलक आहे, पीरन के पीर अब्दुल कादिर जीलानी जो मसलक आहे, हज़रत ख्वाजा शहाबुद्दीन सहरवर्दी जो मसलक आहे, हज़रत उस्मान मरवल्दी जो मसलक आहे, पूरी दुनिया के औलिया किराम जो मसलक आहे, हज़रत पीर सैयद मोहम्मद राशिद रोज़े धनी जो मसलका, हज़रत शाह सदरुद्दीन रहमतुल्लाह अलैह जो मसलका, हज़रत ख्वाजा पीर अब्दुल गफ्फार शाह साहब जो मज़हबा, अरब व अजम जे उलमा जो मसलका, वो इहो ई मसलका त मोहम्मद करीम जे सहाबा में सभनी का अफजल अबू बकर सिद्दीक। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, हक चारिया दमदस्तगी रहमतुल्लाह अलैह आई तमाम उलमा जो यो मसलका, पूरी दुनिया के गौसन खुतबन वलियन जो मसलका, जेड़े नमूने सा खिलाफता चार खलीफा हा जिए तरतीब खिलाफत जिया, इहाई तरतीब फजीलत अफजलियत जिया। एकड़ा एड़ा भी सुन्नी अथवा जेके सुन्नियत जे रंग में अवां के इन्हीअ रस्ते खां फेराइण जी कोशिश कंदा आहिनि। अवां याद रखो, पंहिंजे मसलक खे बचाइण जी कोशिश कयो। ये तव्हांजे लाइ, असांजे लाइ, मसलक सुन्नी जमात जे लाइ खतरनाक माण्हू आहिनि। इन खतरनाकनि खां पाण खे बचायो इंशाअल्लाह ताला। सुन्नी मुत्तहिदा तो खुदा जो कसम महबूब करीम जे उम्मत जो बेड़ो पार। जाग उठे हैं अहले सुन्नत, गूंज उठा ये नारा है, दूर हटो ऐ दुश्मन मिल्लत, पाकिस्तान हमारा है। इंशाअल्लाह अज़ीज हे कलंदर जी नगरी आ, अवां मुख्तलिफ उलमा के दिसो, मुख्तलिफ मशाइख उज़्ज़ाम के दिसो, असांजे पूरी सिंध जा मशहूर पीराने उज़्ज़ाम, असांजे सिंध जा मशहूर उलमाए किराम, असांजे पूरे इलाके जा मशहूर नेक ऐं सालिह शख्स अॼु हिन कलंदर शहबाज जे नगरी में हिन स्टेज ते मुत्तफ़िक़ आहियूं ऐं मुत्तफ़िक़ थी करे ऐलान कयूं था त असां सुन्नत जमात में कहीं भी किस्म जो को इख्तिलाफ कोन्हे, असीं सभु मुत्तहिद आहियूं, सभु हिकु आहियूं। अल्लाह पाक जे कुरान पाक जो भी हुक्म आहे, वअतसिमू बिहब्लिल्लाह जमीअन वला तफर्रकू, अल्लाह जे रस्सी के मजबूती सां पकड़ियो, फिरका फिरका न थियो, टोला टोला न थियो। अवां के अल्लाह ताला करम करे तव्हां के हिकिड़ी जमात, सोहणी जमात बनायो आहे। ऐं हज़रत क़िबला असांजे सिंध जो मरकज़ी जमात अहले सुन्नत जो अमीर मुफ्ती इब्ने मुफ्ती हजरत अल्लामा व मौलाना साहिबजादा मुफ्ती मोहम्मद जान नईमी दामत बरकातुल आलिया ऐं उन जा रुफ़क़ाए कार हजार हा मुबारकुनि जा मुस्तहिक़ आहिनि। जन रात ॾींहुं जाखोड़े कलंदर शहबाज जे शहर में अहले सुन्नत अल जमा जो है अजीम शान इज्तिमा गॾु कयो। आवाम गॾु थियणो इहा आसान ॻाल्हि आहे, आसान ॻाल्हि आहे,
पर हेतरा पीर, हेतरा मौलवी, हेतरा मुफ्ती, हेतरा आलिम, हेतरा अल्लाह जा बाना हिकड़ी जाइ ते गड करे इहो सबूत फराहम कयो आ कि बिला मुफ्ती साहब त सुन्नत जमात वारा अॻ में भी हिकु हा, अॼु भी हिकु आहियूं, इंशाअल्लाह क़यामत ताईं हिकु हूंदासीं। अवा ग़लत प्रोपगंडा में कॾहिं न ईंदा कयो। सुन्नियो अवां खे सबक ॾिनो वेंदो आहे। मां पंहिंजे मुख़्तलिफ़ जलसन में इहा हमेशह ॻाल्हि कंदो आहियां, हे इज्तिमाई प्रोग्राम आहे, इन में बि अर्ज़ करे छॾियां। मां हमेशह इहा ॻाल्हि कंदो आहियां त माण्हू तव्हांखे चवंदा आहिनि बाबा हे फलाणे पीर जो मुरीद आहे, बाबा ही फलाणी जमात सां वाबस्ता आहे, बाबा हे फलाणे पीर जो मुरीद आहे, हे फलाणे पीर जो मुरीद आहे, बाबा हे फलाणी जमात पीर वारनि जी जमात जो जलसो आहे, एॾे न वञिजो, हे फलाणे पीर जा मुरीद आहिनि, इन जे जलसे ते न वञिजो, एॾे न वञिजो, हे फलाणा। मां तो चवां ख़बरदार, इहो बि तव्हांखे माण्हू धोखो था ॾियनि पिया। मुंहिंजा दोस्तो ईअं खणी सम्झो त पावर हाउस हिकिड़ो आहे, उहो मदीने शरीफ में गुंबद खज़रा जो मालिक आहे। उन पावर हाउस मां मुख़्तलिफ़ ब्रांचूं आहिनि। मुंहिंजा दोस्तो ब्रांचूं निकिरी पूरे मुल्क में पखड़ियूं पयूं आहिनि। का मुंहिंजा दोस्त लाइन ता पावर हाउस जी बगदाद में अचे थी, का पावर हाउस जी लाइन कलंदर शहबाज वटि अचे थी, का उहा पावर हाउस जी लाइन मुंहिंजा दोस्तो दीदो पीर जो ॻोठ रोज़े धणी रहमतुल्लाह वटि अचे थी, का सोई शरीफ में अचे थी, का भरचूड़ी शरीफ में अचे थी, का कंबर शरीफ में अचे थी, का किथे अचे थी, का किथे अचे थी। ये अल्लाह पाक जे महबूब जे फैज़ जा मरकज़ हन। मुंहिंजा दोस्तो मरकज़ हिकिड़ो ई आहे। हे तव्हांजे आॾो बतियूं ॿरनि थियूं, अवां नज़र डोड़ायो, का सफ़ेद बत्ती आहे, का ॻाढ़ी बत्ती आहे, का अछी आहे, का कहिड़े कलर जी आहे, पावर जो रंग हिकिड़ो ई आहे, पर बल्ब आहिनि मुख़्तलिफ़ रंगनि वारा। उते उन बत्तीअ जो मुख़्तलिफ़ रंग अचे थो। महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो फैज़ हिकिड़ो आहे, पर उहो हिकिड़ो फैज़ किथे कहिड़ो नज़र अचे थो, किथे कहिड़ो नज़र अचे थो। उहो मुख़्तलिफ़ रंग जहिड़ा शीशा हूंदा, उन शीशे में ओहिड़ो नज़र ईंदो। तव्हां सभिनी औलिया अल्लाह जो अदब कयो ऐं सभिनी पीरनि जी जमात खे पंहिंजी जमात सम्झो। खबरदार जेकॾहिं तव्हांजे ज़ुबान मां अॼु खां पोइ लफ़्ज़ निकिरे त हे फलाणे पीर जी जमात आहे, हे फलाणे पीर जी जमात आहे, ईअं न चओ, ईअं चओ त ही सभु मुहम्मद मीर जी जमात आहे। ये पीर भी मुहम्मद मीर जा गुलाम हन ऐं मुस्तफ़ा जे दर जा खादिम हन, जेके नबी करीम जे दर जी दावत ॾियनि था। मुंहिंजा भाउ तव्हांखे ॿुधायां, सोणे लतीफ़ फरमायो आहे, कसर एक दर लख कोड़े तंहिंखे गिड़थियूं। कसर जवा मारी, कसर माना मारी, जो तो कसर एक मारी हिकिड़ी आहे, दर लख, उन मारीअ खे लखे दर हन, कोड़े तंहिंखे गिड़थियूं ऐं किरोड़े उन में वरी नंढड़ा नंढड़ा रोशनदार गिड़थियूं हन। उन माड़ीअ में जंहिंखे लख दर हन, उन माड़ीअ में जंहिंमें किरोड़े गिड़थियूं हन, उन माड़ीअ में तव्हांजो असांजो सरदार आमना जो लाल मोहम्मद करीम वेठो आहे। शाह साहब फरमाए थो, पोइ जे ॾहो कया परख त ते ॾहो साजन साम्हूं हो। ओभर वारो ओभारा ॾिसंदो, उतर वारो उतरा ॾिसंदो, ओलह वारो ओलह ॾिसंदो, ॾखिण वारो ॾखिणा ॾिसंदो। इहे औलिया अल्लाह मशाइख़ उज़ाम जूं दरबारूं महबूब खे ॾिसण जा रस्ता आहिनि, मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि, ऐं सभिनी जो मरकज़ मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आहे। ऐं सुन्नियो जेका शइ तव्हांखे असांखे मुतहद करे सघे थी, उहा इहा ई शइ आहे त असां रसूलुल्लाह जे ज़ात बाबरकात जे ज़ात ते मुतफ़क़ थियूं। इहे मशाइख़, इहे पीर, इहे दरबारूं, इहे दरगाहूं सभु असां जूं आहिनि, सभु असांजा आहिनि, सभु असांजा पेशवा आहिनि, सभु असांजा रूहानी रहबर आहिनि, पर इहे सभु असांखे रसूलुल्लाह जो दग ॾसनि था। अवां सभिनी जो फर्ज़ ते हुजे त जिथे बि या रसूलुल्लाह जो नारो ॾिसियो, उन जॻह ते ईअं गॾु थी वञो जीअं परवानो बत्तीअ ते गॾु थी वेंदो आहे।
परवानो आशिक बत्ती जो आ बत्ती मरदी तो परवानो ईंदो आ सुन्नी आशिक बे या रसूल अल्लाह जे नारे जो आ पो जिथे या रसूल अल्लाह जो नारो गड होंदो उते सब सुन्नी गड थींदा पो नक्शबंदी हुजन कादरी हुजन सहरवर्दी हुजन चिश्ती हुजन अवेसी हुजन केड़े भी तरीके से ताल्लुक रखन पर सभनी जो इहो ही नारो होंदो आ या रसूल अल्लाह के नारे से हमको प्यार है जिसने ये नारा लगाया उसका बेड़ा पार है। मां तवा का माजरत सा इजाजत घुरा छाजे करे शायद पता मूं तवा जो टाइम ज्यादा वरतो हुजे या मुमकिन आहे के का पांजे न गाल समझण जे करे गाल नागवार गुजरी हुजे वल्लाह बिल्लाह मुझो को भी मकसद कोने को भी बियो मकसद कोने त कजी का दिल आजारी थे मुझो सिर्फ मकसद ही हुआ तो सुन्नन के सुन्नियत जो पैगाम मिले ही अजीम शान इज्तिमा जेको पूरी सद जो नुमाइंदा इज्तिमा है उन्हीं में तवा जे आडो या गाल छडे तो वना त तवा सिर्फ ऐं सिर्फ हिकड़ी गाल के मद्देनजर रखो केड़े भी बुजुर्ग सा तवा जो ताल्लुक सब बुजुर्ग सा जे अखन जो नूर हन पर अवा जे दिल में या गाल हो जे रसूलुल्लाह सा केतरे कदर इश्क ऐं मोहब्बत करण वारो है। अल्लाह ताला मुझी भी हाज़री कबूल फरमाए अवा हितरन सारण बुजुर्गन जी ज़ियारत नसीब किया अल्लाह ताला मुझे गुनाहन जो कफारो बनाए रब करीम जी ज़ात अहले सुन्नत के हमेशा हमेशा इन्हीं प्लेटफॉर्म पे मुत्तहद रखे जे असा अज गड आयो क़यामत जे दिहाड़े में रसूलुल्लाह जे पुछा या रसूलुल्लाह जो नारो लगाए जन्नत में रवाना थी वञो। वमा तौफीक़ी इल्ला बिल्लाह व आखिर